ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदा हलूं। खानपुरमहर वेझो बााथरन पारां घर ते फायरिंग करण वारे अमल तोड़े ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करण खिलाफ कोर्ट मोहम्मद गॾाणी जे रहवासिन एहतजाजी मुज़ाहिरो कयो, इंसाफ जी घुर कई आहे। नाज़रीन, अहम खबर खानपुरमहर के आगाह की बाद खानपुरमहर वेझो बााथरन पारां घर ते फायरिंग करण वारे अमल तोड़े ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करण खिलाफ कोर्ट मोहम्मद गॾाणी जे रहवासिन एहतजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ जी घुर कई आहे। वधीक तफ़सीली रिवायत खानपुरमहर नवाब अली मीरा। नाज़रीन, खानपुरमहर में खबर कोर्ट मोहम्मद गॾाणी जे रहवासिन मोहम्मद गॾाणी, रफ़ी गॾाणी ऐं ॿिनि मुख़ालिफ़ पिताबी धुर जे बासर जवाबदारनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एहतजाज कंदड़ पीरसन मोहम्मद गॾाणी ॿुधायो त असांजी ज़ाती ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ पिताबी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ बासर माण्हू अब्दुल मजीद पिताबी, मंज़ूर अहमद पिताबी, नज़ीर पिताबी, दीन मोहम्मद पिताबी, मुहर्रम लुकमान जान मोहम्मद पिताबी ऐं ॿिनि असांजे ख़िलाफ़ ऋण ॿार ॾिनो आहे। हिन चयो त 2 साल अॻु जवाबदारनि घरनि ते फायरिंग करे मुंहिंजे वॾे पुटु जमादार गॾाणी खे गोलियूं हणी क़तल कयो हो ऐं हाणे वरी कुझु ॾींहं अॻु ॿीहर मुंहिंजे घर ते हमिलो करे फायरिंग करे मुंहिंजे ॿिए पुटु तारिक अज़ीज़ खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो आहे। खानपुरमहर पुलिस हिन मां ताईं वाक़े जो केस दाख़िल न पई करे जवाबदारनि रोज़ानो असांजे घरनि ते फायरिंग कनि था, जंहिं सबबु असीं घरनि ते मैदू थी विया आहियूं। जवाबदारनि बासर आहिनि, असांजी ज़िंदगी ख़तरो आहे। खानपुरमहर पुलिस बि जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे। ॻोठाणनि वस वारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। नवाब मीराणी, SJ न्यूज़, घोटकी। लाइक कयो असांजे वीडियो खे, वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे, बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोज़ अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।